दाम में न ईंदुसि त बाबा हुनखे सॾु करे छा था चवनि था शेवा पई हलंदे, शेवा बंदि न थींदे। केरु रहिजी वेंदो? तूं रहिजी वेंदे। ॿिया कमाए वेंदे शेवा, पर तूं रहिजी वेंदे। इन करे पंहिंजी शेवा असां न छॾूं। शेवा थींदी पई पर असां रहिजी वेंदासीं अगरि असां न वेंदासीं शेवा करण त। ऐं ईअं न सोचूं भई असां खां सवाइ शेवा न थींदी, शेवा पई थींदी। जन्मनि खां केतिरनि सालनि खां बाबा जा धाम या गुरु नानक साहिब जी दरबार ॾिसो केतिरनि सालनि खां हले वेठी। केतिरा वॾा वॾा सेवादारी हली विया पर नवां नवां पैदा थियनि था। सुभाणे असां हली वेंदासीं अञा नवां पैदा थींदा। त बाबा वॾा वॾा संत हली विया आहिनि तॾहिं बि दरबारूं हलनि वेठियूं। माना शेवा करण वारा पैदा थी वेंदा, लेकिन शेवा रहिजी वेंदी अगरि असां सेवा न कंदासीं। त इन करे सभिनी खे दिलि सां सेवा करणु खपे। बोल गोदरी वारे घनश्याम की ऐलान।